अशोक जानी छा थियो आहे कंहिंजो खून थियो आहे या सफ़ा उदास वेठो आहीं? हाँ, खून थियो आहे। पाकिस्तान ऐं सिंध जी तरक़ीअ जो खून थियो आहे। तुंहिंजे मुंहिंजे ईंदड़ नस्लनि जे मुस्तक़बिल जो खून थियो आहे। बेसहारा यतीम ॿारनि जी माउ जो खून थियो आहे। अबोज माउनि जी धीअ जो खून थियो आहे। हर ग़ैरतमंद सिंधीअ जे भेण जो खून थियो आहे। तुंहिंजी मुंहिंजी भेण जो। तोखे ख़बर आहे अॼु कहिड़ो निभागो ॾींहुं आहे? न अड़े हे फतह जहिड़नि माण्हुनि ते अॼोको कारो निभागो ॾींहुं 27 डिसंबर तव्हांखे यादि ई कोन्हे? अड़े अॼोके ॾींहं ते ई पाकिस्तान सिंध तूं ऐं हिजियाला यतीम थिया हुआसीं। यतीम शाह साईं जी सूरमीअ जो क़त्ल थियो। तुंहिंजी ऐं मुंहिंजी भेण जो क़त्ल थियो। इन सिंध जी भेण बेनज़ीर जो क़त्ल थियो। तोखे यादि ई कोन्हे? मुंहिंजी भेण बेनज़ीर, असांखे माफ़ कजां। असां तुंहिंजो फर्ज़ ऐं कर्ज़ न आहियूं लाहे सघिया। असांखे माफ़ कजां। तुंहिंजो खून त 14 साल पहिरीं थी चुको, पर तुंहिंजो गम, तुंहिंजो पत्थर असांजी दिलि में अञा ताईं मौजूदु आहे ऐं सॼी ज़िंदगी रहंदो। सॼी ज़िंदगी रहंदो। हेफ़ त तो जहिड़े माण्हुनि ते आहे। पंहिंजी भेण खे विसारे वेही रहियो। अफ़सोस। 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 मैं बेटी हूँ शहीद जुल्फ़िकार की, मैं वारिस हूँ साहिब तख्त-ए-दार की।